अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामो केॾी महिल हलायो वेंदो ऐं उन जी एपिसोड केॾी महिल ईंदी। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों जेको पापनगर ड्रामो आहे उन में अब्बास गुल उडाणे जो मेन किरदार आहे। अब्बास गुल उडाणो हिकु पापनगर जो हीरो आहे। हू हिकु हीरे जे कैरेक्टर में अव्हांखे नज़र ईंदो पापनगर ड्रामे में। ऐं दोस्तों जेको पापनगर ड्रामो आहे उहो KTN TV वारनि जो वॾो सोप सीरियल ड्रामो आहे। हू KTN TV खे एतिरी त शोहरत ॾेई सघे थी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं, छो जो इन में सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी, निसार शाह ऐं अब्बास गुल उडाणो ऐं ॿिया सिंध जा नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों जेको पापनगर ड्रामो आहे उहो दोलाब ड्रामे खां मथे बीह सघे थो, छो जो हिन में अब्बास गुल जो मेन किरदार आहे ऐं उन जो कैरेक्टर बि सुठो आहे ऐं हू पापनगर ड्रामे जो हीरो बि आहे। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त अब्बास गुल जेको उडाणो आहे उहो ज़ुल्फ़कार बुर्दी सां हाणे सिधो जंग कंदो दोलाब ड्रामे में। यानी दोलाब ड्रामे में अब्बास गुल उडाणो ऐं ज़ुल्फ़कार बुर्दी इहे पाण में दुश्मन हूंदा। पापनगर ड्रामे खे हाणे ठाहिण जी कोशिश कंदा इहे ॿई अदाकार। पापनगर ड्रामे खे एतिरी त बहितरीन करे छॾींदा जेतिरी असां सोचे बि नथा सघूं, दोलाब ड्रामे खां बि वधीक। दोस्तों जेको पापनगर ड्रामो आहे उहो दोलाब ड्रामे खां मथे बि बीह सघे थो, छो जो हिन में अब्बास गुल उडाणे जो मेन किरदार आहे ऐं हिन ड्रामे में बि सुठा सुठा अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। उन जे करे हिन खे वॾी शोहरत मिली सघे थी। ऐं दोस्तों हिन जी हाणे तमामु जल्द प्रोमो अचण वारी आहे। प्रोमो ईंदो त उन खां पोइ हिन जी एपिसोड हलायो वेंदो। यानी इन जा हाणे टीज़रनि जो रुॻो इंतज़ारु आहे। जेकॾहिं टीज़र अची विया त उन खां पोइ प्रोमो ईंदो, उन खां पोइ एपिसोड हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि आहे। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।